इला मलाखड़ा ओताक कचहरियूं ऐं महिमान नवाज़ी इहे रीतूं रस्मूं ऐं सिंध जी सुञाणप ऐं सकाफ़त आहिनि जेकी सिंधी समाज खे बाक़ी दुनिया खां मुनफ़रिद बनाइनि थियूं। सिंध में मेला अॼु बि उन ई आबोताब सां लॻाया वञनि था। नवंदरो भरिसां सैयद लतीफ़ शाह जो सालियानो उर्स मुबारक जो मेलो हर साल जीअं हिन साल बि अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। मेले में मल मलाखड़ो तोड़े राग रंग जूं महफ़िलूं पिणु मचायूं वयूं आहिनि जॾहिं त मेले में झूला मौत जा खूह तोड़े मिठाई जे दुकाननि ऐं स्टॉलनि सां गॾु होटलूं पिणु सजायूं वयूं आहिनि जंहिं सबबु मेले में हर पासे रौनक ई रौनक लॻी पई आहे। लतीफ़ शाह जो मेलो नवंदरो शहर ही बेनज़ीर हाउस मेलो आहे। हिते असांजे मेले में कंहिं बि क़िस्म जो कंहिं ऑफिसर जो कंहिं लीडर जो कंहिं बि क़िस्म जो तावन आहे। असांजो ग़रीब आवाम आहे ही उन्हनि जो तावन आहे। दरगाह लतीफ़ शाह सुहिणे जो मलाखड़ो आहे। हर साल जीअं हेल बि धाम धूम सां थी रहियो आहे। हिते तमामु परे परे खां पहलवान आया आहिनि। होटकी खां मां हिते मल विढ़णु आयो आहियां। लतीफ़ शाह जे मेले में काफ़ी माण्हू आया आहिनि, ॿाहिरनि इलाइक़नि खां बि आया आहिनि। तफ़री अंदोज़ थियनि था पिया। हिते सिंध पंजाब उत्तर लाइ जा पहलवान जेका आहिनि मुक़ाबिला कनि था पिया। ही मेलो 4 ॾींहं ताईं जारी रहंदो जंहिंमें 3 ॾींहं सैयद लतीफ़ शाह जॾहिं त चोथों ऐं आख़िरी ॾींहुं दीवान जगतमल अलमारूफ़ जगेमल जो ॾिहाड़ो मल्हायो वञे थो। इन जो इन दरगाह सां लॻाउ हूंदो हुयो, पोइ उन जे करे पोइ हिते ईंदो हुयो, हिते मेला मलाखड़ा कंदो हो। पोइ असांजा जेके वॾड़ा हूंदा हुआ उन्हनि सां गॾिजी करे सेठ जगतमल हिते कंदो हो। उनजो तमामु वॾो चाव हुयो हिन दरगाह सां ऐं दरगाह वारे जो बि हिन सां तमामु घणो हिन जे मथां शफ़क़त जो हथु हुयो। ऐं जॾहिं सेठ जो आख़िरी वक़्तु हुयो त सेठ पंहिंजे औलाद खे चयो हो त मूंखे जेको उन्हनि जो मज़हबी क्रियाक्रम थींदो आहे उहो न कजो, महिरबानी करे मूंखे दरगाह जे सहन में दफ़नाइजो। जगतमल जे हाल हयात वक़्तु हू ई मेले जो सॼो कारवार पाण हलाईंदो हो ऐं संदसि निगरानीअ में 3 ॾियारा पंहिंजे मुर्शिद सैयद लतीफ़ शाह जो मेलो हू भरपूर अंदाज़े अक़ीदत सां लॻाईंदो हो।